जे सिर जी ख़ैर हुजे। अल्लाह साईं इन्हनि जे सिर जी ख़ैर करे ऐं सिहत माणे। आपा शबीरा ज़िंदगी जो कुझु अर्सो सिंधी ड्रामा इंडस्ट्री खे ॾेई छॾियो आहे। आपा शबीरा चन्ना स्टेज ते पहुची आई आहे। साईं नज़ीर हुसैन करोड़ साहिब जे तरफ़ां उन्हनि खे यादगार हिकिड़ो अवॉर्ड कलाकार अवॉर्ड मोहन जोदड़ो प्रोडक्शन तरफ़ां ॾिनो पियो वञे। भरपूर तालियूं आपा शबीरा कराई। आपा शबीरा के गुज़ारिश कयूं था त कुझु ॻाल्हाए असांखे कुझु सिखण जे लाइ मिलंदो आहे। आपा जॾहिं ॻाल्हाईंदी आहे। मुझे तरफा तव्हां सभिनी खे सलाम दुआऊं। अल्लाह साईं आबाद रखे ख़ुशि हुजो ख़ैर सां हुजो। ही एवॉर्ड असांजी ज़िंदगी आहे। हिन एवॉर्ड मिलण सां असांजे हयातीअ में इज़ाफ़ो थो थिए। छाजे करे त ही असांजे ख़ुशनसीबीअ जा ख़ुशीअ जा लम्हा आहे। जॾहिं मञता मिले थी उन वक़्तु असांखे लॻे थो त असां हिन दुनिया में पैदा थिया आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह पढ़ंदा आहियूं। ही जेके असां ते सुञाण जी अखि रखनि था, हिते घुराए ही मान ॾियनि था, उन्हनि खे बि असांजूं दुआऊं आहिनि। जिन में असांजो इदारो आहे, जिन में असांजा सभु इन्वॉल्व आहिनि। ऐं ही छोकिरो आहे फिदा मलाणो, ॿिया सभई आहिनि। ऐं अज़हर साहबु आहे, कंपेयरिंग वारो छोकिरो जेको असां वटि बीठो आहे। इन जा बि थोरा आहिनि असांखे। जेकॾहिं न सॾु करे हा त असांखे ही ख़ुशनसीबियूं शायदि देरि सां मिलनि हा अञा। अल्लाह साईं ख़ुशि रखेव, आबाद हुजो, ख़ैर सां हुजो, ख़ुशि हुजो। दुआउनि में मूं मिस्कीन खे यादि कंदा रहो। मुंहिंजो बि तव्हांखे दुआऊं आहिनि। अल्लाह साईं ख़ुशि रखे। ख़ैर जे सिर जी ख़ैर